नाज़रीन, कराची में CNG सिलेंडर फाटण सबब वेन खे बाहि लॻी वई आहे, जंहिं जे नतीजे में 4 ॼणा सड़ी फ़ौत ऐं केतिरा ई माण्हू ज़ख़्मी थी पिया आहिनि। इन हवाले सां वधीक अपडेट करण जे लाइ असां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे कराची मां रिपोर्टर कमर मेमण। जी कमर, वधीक तफ़सीलात खां आगाह कजो। जी बिल्कुल, कराची यूनिवर्सिटी जे कंफ्यूशियस इंस्टीट्यूट वेझो बीठल वेन में जेको आहे ज़ोरदार धमाको थियो आहे, जंहिंजे नतीजे में 4 ॼणा फ़ौत ऐं 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। धमाके जे नतीजे में गाॾी खे जेको आहे बाहि वकोड़ी वई। इतला मिलण ते फायर ब्रिगेड जूं गाॾियूं जेके आहिनि मौके ते पहुची वियूं, जिन वेन में लॻल बाहि ते ज़ाब्तो आंदो आहे। फ़ौत थींदड़ मां 2 ॼणनि जी जेको आहे सुञाणप चीनी शहरियुनि जे नाले सां थी आहे, जेके सेंटर मां जेको पढ़ाई आहे मुकमल करे वापसि वञी रहिया हुआ। यूनिवर्सिटी ज़रिए जो चवणु आहे त वेन में जेको आहे परॾी उस्ताद पिणु मौजूदु हुआ। फ़ौतीन जे लाशनि ऐं ज़ख़्मीन खे जेको आहे इन वक़्तु अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। पुलिस ऐं रेंजर जा वॾा अटाला जेको आहिनि मौके ते पहुची विया आहिनि। इलाइक़े खे कड़ो चाढ़ियो वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त फ़िलहाल धमाके मुतालिक़ कुझु नथो चई सघे त आया इहो सिलेंडर जो धमाको हो या को बम प्लांट थियल हो। जी कमर, अवां जी महिरबानी।